होशियार की सदा में कलम तो के थक ना सर शर्मारा पियो करे पवर बचे पियो वरी चाठो लगो सर जो पवर काबू थियो वरी वारो कयो पवर वरी चाठो लगो नंढो सदा पवर जो सर काबू थियो सर बाग आदि पहलवाना न 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 या मले गड्ढा हेडा पवर तो करे जा सर वारो कयो पवर बचे पियो सर वारो कयो वरी चाठो लगो सर जो हाणे छक्को पंजो हाणे वरी बची फाती सर काबू थियो आओ सभनी शौकीन के आई अमीर के अपील करा दो भट्टी के 500 बिला पर मंजूर भट्टी हेलो मंजूर भट्टी खट्टो रिंद हाणे रिंदवा आई भक्क मुझे मूवी भजे मसला पूरा अदा मामदली जाठो एडा पालन पहुंचियो अली निकायदार एडा पालन साजन दल आई मुराद पवर वारो कयो साईं के वाला का पवर जाठो लगो पवर जो साईं काबू थियो पवर अदा हो मुराद ओ टक्कर ना है हल पवर छाती सा अदा गुलाम से तो है वरी साईं हां छको पंजो हां भई सोच में अला छा थिनो या कारगिरी पवर फातो या साईं जी कारगिरी हल भरी वारो जो भरी जाठो लगो पवर जो हान पर पोतो गुलाम मुस्तफा नारो जो प्ले जी सलामी कई नाला तारीख भरी साईं सदायो भरी साईं वारो कयो न साईं बीरा साईं पिठुआ इने जोला वरी ताड़ी वजे हाने प्ले जी सलामी कई पलान गुलाम मुस्तफा नारो आई नारे जला वरी भरपूर ताड़ी लगे जो आई अमीर पाए हेला साईं गुलाम सा मुराद पवर बिल 1000 मुराद वारो कयो वरी जाठो लगो आई कुर्बान जिले जो संदर्भ है साईं काबू जे अदा मुराद इच्छा सीने में टक्कर पर अहला उस्ताद अली नाम फरजंद बिछान आई गुलाम मुस्तफा नारो दा असन अमीर साहब मिले आई मुराद पवर साईं गुलाम शाह बिल 1000 ओ अदा आजा कौन है अजी असन अरे मोबाइल हैंग थी ने वडेरा न भरी अदा मसला साद भोरो अली असन रद मल पोई लोग के सारे बढ़ाई शर ए दल शर ले बैठान दे एक शर हल शर करे शर देखो अगर थोड़ा ही जो अमल नहीं था वो अमल भरता आया आई नाम ले साईं गुलाम शाह गई खड़ा बन पंज हलाल काबू वट था ये पहले देखो मारे रंत गई जाली गुलबार चांडो पलर बोस की पंजाबी भाई केजी गाल वो करा चांडे वारो कयो और बोस की बतो भरी जाठो लगो चांडे जो पंजाबी काबू थियो भरी छडायो इच्छा दे वडी लंड खजे तो खादा हां अल्लाह खैर करे पंजाबी जो हल नथो खजे तो पुलिस ए थन गिरिया ए कच्ची बड़ी दे हल
नौशहर ज़िले जो चांडियो आहे पहलवान टकर पहुतो आहे पड़ाको ॾियारे ऐं लाला रहीम खान पठान पहुतो आहे उमरकोट दरबार जो भलो पहलवान लाला रहीम खान पठान पहलवान चांडियो पहलवान बोस की पंजाबी 500 रुपया बिल है जनाब हाजी वली मोहम्मद रिंद साहब जो बोस की दे वाह चांडिया वाह यो है चांडियो जी तो लाला रहीम पहुतो आहे जी साईं गुलाब शाह चवण त लाला रहीम ऐं वाह चांडिया वाह राय टगर संदरो ठाहींदा लाला रहीम राय टगर संदरो ठाहींदा पहलवान सख्त मुकाबलो है हां वाह पवर मारियो ही गुलाम सिंह जो शागिर्द है पवर जो पंहिंजे हरीफ के शिकस्त ॾेई हाणे गुलाम मुस्तफा नारो पहलवान फिदा मुल्ला भली जोड़ी है जी त ॾाढो हिंगोरो मूंखे 500 रुपया इनाम ऐं 500 रुपया गुलाम मुस्तफा नारे ते इनाम पवर जो क़दर कयो पवर भलो